अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। नओं नींहुं लॻोसि घरे ऐं ॻाल्हियूं करे, ओरींदे अरटसीं पुन्हूं यादि पियोसि, पहो पट किरियोसि, हू हथु ओॾाहीं रहियो। नओं नओं नींहुं लॻो अथसि, तंहिं करे नींहं में ॻरे बि थी ऐं ॻाल्हियूं बि करे थी। अरट कतींदे पुन्हूं यादि पियो अथसि, पहो यानी कुझु कपह जो टुकुर पट ते किरियो अथसि ऐं हथु अरट ॾांहुं खॼी वियो अथसि। पहली पहली बार मोहब्बत की है, कुछ न समझ में आए मैं क्या करूं, इश्क ने मेरी ऐसी हालत की है। कुछ न समझ में आए मैं क्या करूं। दुनिया जे हर कम लाइ तजुर्बो खपे। हर ॿार जी खयल पहिरीं विख खां ॿी विख वधीक बहितर हूंदी आहे। कुछ तो नाजुक मिजाज हैं हम भी, और फिर ये चोट भी नई है अभी। कोई ताज़ा हवा चली है अभी, दिल में एक लहर सी उठी है अभी। ग़ुलाम अली जो ॻायल गज़ल आहे, अवां बि ज़रूरु ॿुधो हूंदो। कोई हंसके जो वेखे, बड़े पैंदे ने बुलेखे, हो जांदी है पुठी सिधी चाल, मैं छम छम नचां, मैं छम छम नचां, मैं छम छम गावां, मैं छम छम पहलां पावां। पंजाबी फिल्म हीर रांझा जेको 1970 में ठहियो हो, जो हिकु गाने जो इहो टुकुर आहे। उनजो मतिलबु आहे, जेकॾहिं को खिली तके प्यार मां निहारे त पोइ वेसारो घर करे वेंदो आहे, वधी वेंदो आहे, यानी आशिक़ थियण खां पोइ इंसानु वेसारो थी पवंदो आहे। वेसारो आहे छा? अव्हां का शइ ॻोल्हियो था, कॾहिं कॾहिं उहा शइ अव्हां जे हथनि में हूंदी आहे, साम्हूं हूंदी आहे त बि लभंदी कोन्हे। ईअं छो थींदो आहे? जॾहिं असां का शइ ॻोल्हींदा आहियूं त पहिरियां ई उन शइ जी तस्वीर जो तसवुरु पंहिंजे ज़हन में ठाहींदा आहियूं। पोइ ॻोल्हींदे ॻोल्हींदे जॾहिं उहा शइ साम्हूं ईंदी आहे त उहा ज़हन में जोड़ियल तसवुर सां मैच कंदी मिलंदड़ हूंदी आहे त लभी पवंदी आहे। पर कॾहिं कॾहिं असांजो ख़्यालु कंहिं ॿिए जाइ ते हूंदो आहे ऐं असां उन शइ जो तसवुरु पंहिंजे ज़हन में कोन ठाहींदा आहियूं, जंहिं करे उन जो मैच ज़हन में कोन थींदो आहे ऐं असां साम्हूं पियल शइ बि ॻोल्हे कोन सघंदा आहियूं। उन करे अक्सर शइ खे ॻोल्हे न सघंदड़ इंसान खे शइ ॻोल्हे ॾींदड़ पारां ही जुमिलो चवंदे अव्हां ज़रूरु ॿुधो हूंदो, ख़्यालु किथे अथई, साफ़ो कुल्हे ते साफ़ोड़े साफ़ो, यानी जंहिंखे ॻोल्हींदो उहो त तुंहिंजे कुल्हे ते ई पियो आहे, जेको पक सां तो ई रखियो आहे। पंजाबी ज़बान जो उहो शाइर बि अहिड़ी ॻाल्हि करे थो त जॾहिं इश्क थी वेंदो आहे ऐं ख़्यालु पीरीअ जे यादि हेठां दॿियल हूंदा आहिनि त वेसारो जनम वठंदो आहे। इंसानी चाल यानी घुमण फिरण जा अंदाज़ ई बदिलिजी वेंदा आहिनि। नओं इश्क इंसान खे फटे विझे थो, नओं नींहुं ॾिसी ताईं वञी का ॻाल्हि सम्झ में अचे। ॻरी यानी मतिलबु तड़पणु, बर्फ़ वांगुरु ॻरणु, बर्बादु थियणु, घणो रोइणु, ॻाल्हाईंदे रोई पवणु, उन जो फ़ैसिलो न करे सघणु त ॻाल्हायां, पंहिंजी ॻाल्हि जारी रखां या रोआं, बेअख़्तियार रोइणु, रोइण ते अख़्तियार न हुजणु। मूंखे लॻे थो हाणे शेर जी माना खे सम्झणु सवलो आहे। शेर जो मतिलबु आहे त ससुईअ खे नओं नओं नींहुं लॻो आहे, जंहिंजो घाव तमामु गहरो आहे। जेसीं ताईं वञी पीरीअ सां मिलणु थिए ऐं इश्क जे तूफ़ान जो ज़ोरु घटिजे, तेसीं हूअ बेअख़्तियार रोए थी ऐं ॻाल्हियूं बि करे थी। अरट कतींदे पुन्हूं यादि पियो अथसि, उनखे कपह जो पहो खणी अरट में विझणो हो, पर पहो पुन्हूं जी यादि में ख़्यालु अरट ॾांहुं न हुजण करे उते ई पियो होसि ऐं हथु ओॾां यानी बिना पहे जे अरट ॾांहुं पहुची वियसि।